खबर शामिल कयूं पिया रुकन बुरडा खां। यूसी अब्बास आबाद में फंक्शनल लीग बलदियाती चूंडुनि जूं सरगर्मियूं तेज़। यूसी अब्बास आबाद ते मीरो खान बुक्की, काशिफ रज़ा मेतलो, आसिफ धारी जो बलदियाती चूंडुनि में भरपूर हिस्सो वठण लाइ पंहिंजूं दरख़्वास्तूं फंक्शनल लीग जे तालिका सदर अली अहमद अलबेलो मंगरियो वटि जमा कराए छॾियूं। पार्टी टिकट हासिल करण लाइ दरख़्वास्तूं ॾियण बैदि फंक्शनल लीग जे अॻुवाणनि मीरो खान बुक्की, काशिफ रज़ा मेतलो, आसिफ धारी जो प्रेस क्लब रुकन बुरडा पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त बलदियाती चूंडूं ज़िले सांगल समेत सिंध में वॾियूं तब्दीलियूं आणींदियूं। असां बलदियाती चूंडुनि जी मुकमल तयारी करे छॾी आहे। यूसी अब्बास आबाद समेत ज़िले मां मुखालफ़नि खे हर सूरत में घर भेड़ो कंदासीं। ज़िले जो बाशऊर अवाम पीर साईं पगारो जी सरबराही में फंक्शनल लीग सां गॾु आहे। हुन चयो त फंक्शनल लीग जो सियासी मुस्तक़बिल रोशन आहे ऐं असां सिंध समेत मुल्की मफ़ादनि लाइ सियासी तौर ते कमु कयो आहे, अॼु बि करे रहिया आहियूं। फंक्शनल लीग जो ज़िले में ख़त्म थियण जूं ॻाल्हियूं कंदड़ बलदियाती चूंडुनि जो इंतज़ारु कनि। ज़िले जो अवाम असां सां गॾु आहे। रिपोर्ट करे रहिया जान मोहम्मद अबड़ो, बे न्यूज़ रुकन बुरडा।